अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलरा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक ग़ुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियों साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी साद घर, हैदर चौक, गाॾी खातो, हैदराबाद, सिंध। किस्त 16 मियाँ ग़ुलाम नबी ख़ान। जीअं त महमूद ख़ान उमिरि में नंढो हो, उन करे राजा लेखी सोचियो त मीर बाज़ार वापसि थियो ऐं जंग लॻी त उन सूरत में सॼी ज़िम्मेवारी संदसि राजा जी थींदी। उहो सोचे त मियाँ ग़ुलाम नबी हिकु त उमिरि में वॾो आहे ऐं ॿियो त मियाँ नूर मोहम्मद जो पुटु आहे। उन करे महमूद खे हटाए हिन खे ग़ुलाम नबीअ खे हुक्मरान बनायो वियो। लेकिन उन खां बि वधीक त नई हुक्मरान जा नानाणा जूणे जो कबीले सां तालुक़ु रखंदड़ हुआ। जूणे जो मक़ामी सिंधी कबीलो हुजण करे जंग जी हालति में टालपुरनि सां सुठो मुआरिको करे सघंदो। उन पस मंज़र में मियाँ ग़ुलाम नबी ख़ान सिंध जी हुकूमत ते फ़ाइज़ कयो वियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 649। मियाँ ग़ुलाम नबी ख़ान हिकु मोतबर इंसान ऐं हाकिम थी गुज़रियो। हिकु तज़किरा निगार संदसि नेकी हिन तरह कई आहे। ग़ुलाम नबी वॾो हलीम ऐं बुरदबार माण्हू हो। हिन जो ज़ाहिर तोड़े बातिन सींगारियल हो। राजा लेखीअ खां बेज़ार हो। राजा जॾहिं बि मीर साहिबनि जी शिकायत कंदो हो त वक़्त जो हाकिम मुंहुं फेरे छॾींदो हो। पहिरें क़दम तौरु नए हाकिम हैदराबाद जे नवाब ताजो लेखीअ खे माज़ूल करे पाण वटि घुराए वरितो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 657। हैदराबाद जो क़िलो ऐं उते जा सभु अख़्तियार मियाँ ग़ुलाम नबीअ जे हवाले करे छॾियईं। तारीख़ बलोची सिफ़ो 35। नई सूरत हाल में मियाँ अतुर ख़ान ऐं महमूद ख़ान खे हैदराबाद मोकिलियो वियो, जिते उन्हनि खे बि मियाँ सरफराज़ ऐं संदसि पुटु मीर मोहम्मद सां गॾु क़िले में क़ैद रखियो वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 35। जीअं मथे ॿुधायो वियो आहे त मीर बाज़ार हज पढ़ी वापसि थियो, तॾहिं इक़्तिदार जी हीअ तब्दीली सियासी मसलत तोरांदी वई। हे त सवाल थो पैदा थिए त मीर बाज़ार कहिड़े रस्ते खां सिंध आयो ऐं हिन जूं सरगर्मियूं छा हुयूं। हिन मसइले ते ख़ुदि हमअसर लेखकनि में बि हिकु राय कान्हे। अंग्रेज़ मुसनिफ़ पोस्टन्स लिखियो आहे त हज खां पोइ मीर बाज़ार मस्कत पहुतो, जिते सिंध जी दरबार हिन खे माराइण जी कोशिशि कई, मगर ही कोशिशि कामयाबु न थी सघी। पर्सनल ऑब्जर्वेशन ऑन सिंध सिफ़ो 177। अब्दुल मजीद जोखियो लिखे थो त मीर केच खां कोहिस्तान ऐं पोइ कलात पहुतो। कलात जे हाकिम मीर नसीर ख़ान सां सलाह मशवरो करे मीर बाज़ार सेवण पहुतो, जिते टालपुर सरदार बि हिन सां अची मिलिया ऐं हालतुनि ते ग़ौर कयो वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 32। ग़ुलाम रसूल महर मुख़्तलिफ़ ज़रियनि जे हवाले सां लिखियो आहे त मीर बाज़ार कराची आयो, जो उन वक़्तु कलात में शामिल हो। उतां कलात वियो ऐं बिरोही हुक्मरान सां सलाह मसलत करे शिकारपुर पहुतो, जिते टालपुर अॻवान बि आया। सलाह मशवरे बाद बाज़ार अॻिते वधियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 651 खां 653। हिन राय में ख़ासि वज़न कोन्हे। हिकु त कराची शहर कलात में शामिल न हो, ॿियो त बाज़ार हज खां मोटंदे सिधो सऊं कराची या सिंध न आयो हो। मीर केच मकरान खां कलात पहुतो हो। अज़ीम ठटवी लिखे थो त कलात जे हुक्मरान मीर बाज़ार खे कलोड़नि जे बरख़िलाफ़ फ़ौजी मदद जी आछ कई, लेकिन बाज़ार ही मदद क़बूल न कई। अज़ीमुद्दीन ठटवी फ़तेहनामा फ़ारसी सिफ़ो 42। अज़ीम जो हमअसर तारीख़दान अब्दुल मजीद जोखियो लिखे थो त मीर फ़ौजी मदद जी तलब कई, लेकिन कलात जे वाली ईअं करण खां इनकार कयो। तारीख़ बलोची सिफ़ो 32। अज़ीम जे भेट में जोखीअ जी राय दुरुस्त आहे। कलात जे इनकार खे मीर नसीर ख़ान ऐं मियाँ ग़ुलाम शाह तोड़े मियाँ सरफराज़ जे विच में थियल सुलह जे अहदनामनि जे पस मंज़र में ॾिसणु घुरिजे। उहो ई दौरु आहे जॾहिं सिंध जो मुख्य अमीर राजा लेखी फ़ौत थियो। संदसि जाइ ते हिन जो पुटु ताजो लेखी मुक़ररु थियो। राजा जे मौत बाबति मुतज़ाद राया मिलनि था, लेकिन दुरुस्त राय हीअ आहे त हालतुनि जे दबाव तहत लेखी सरदार फ़ौत थियो। हीउ वाक़ियो 1190 हिजरी 1776 ईस्वीअ में थी गुज़रियो। तारीख़ बलोची सिफ़ो 36। मीर बाज़ार ख़ुदाबाद खां 12 मील परे तंबू हणी वेही रहियो। टालपुर सरदार हिन खे राजधानीअ ते हमले लाइ चवंदा रहिया, लेकिन बाज़ार हालतुनि जो जाइज़ो वठणु शुरू कयो। कुझु वक़्त बाद मियाँ ग़ुलाम नबीअ जे नाले में हिकु फ़रमान जारी करे मीर खे ताक़ीद कयो वियो त या जंग जी तयारी करे या वरी तंबू पटे कंहिं ॿिए माॻ ॾे हलियो वञे।
हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 172। फरमान मिलण सां बाज़ार कूच करण जो हुकुम जारी कयो। मीरनि जे ईंदड़ मंज़िल उमरकोट जो किलो मुक़ररु थी। किले ते सिंध जे हुक्मरान पारां खोसा मुक़ररु थियल हुआ। बाज़ार जे हमले जे ख़तरे सबबि खोसनि किलो ख़ाली कयो, जंहिं ते टालपुरनि कब्ज़ो करे वरितो। हिन मुतालिक़ ख़ुदाबाद इतला पहुतो त मियां ग़ुलाम नबी अमली तरह सरगर्म थी वियो। ताजो लेखी मेराब जतोई, पीरोज़ पिताफ़ी ऐं अल्लाह बख़्श झंझण फ़ौजी तयारुनि में लॻी विया। अल्लाह बख़्श अॻिते वधी वरी ॾाह पसां उमरकोट जो कब्ज़ो छॾायो ऐं टालपुरनि खे किले मां बेदख़ल करण में कामयाबु थियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 654 खां 654। हालतुनि जी संगीनी ॾिसी मीर बाज़ार जंग जी तयारी शुरू करे ॾिनी। उन दौर में उते जो हिकु आलिम ऐं सूफ़ी मखदूम अब्दुल रहीम गिरोड़ी मीर बाज़ार सां अची मिलियो ऐं हिन खे फ़तह जी बिशारत ॾींदे ताक़ीद कयाईं त जॾहिं मुल्क जी वाग तुंहिंजे हथ में अची वञे तॾहिं अदल ऐं इंसाफ़ कजांइ, ग़ैर शरई कम बंदि कजांइ, सादातनि आलमनि ऐं फ़क़ीरनि सां रिआयत कजांइ। तारीख़ बलोची सिफ़ो 39। ख़ैर ख़ादुरनि जी कोशिश जे बावजूद बि ॿिन्ही तरफ़नि खां जंग जी तयारी शुरू थी वई। टालपुरनि वटि 6000 लश्कर हो। सरकारी दुर वटि 30,000 जो जथो मौजूदु हो। लानियारी फ़तेहनामा मूजिबि लयारी ज़िलो शहदादपुर वटि ख़ौफ़नाक लड़ाई थी। सरकारी दुर वटि लश्कर घणो हो, उन जे बावजूद बि शिकस्त खाई भॼण लॻा। पीरोज़ पिताफ़ी मैदान जंग ते मारिजी वियो। अल्लाह बख़्श झंझण, मोहम्मद हसन खुहावड़ ऐं मेराब जतोई शिकस्त खां पोइ अची मीर जे कैंप में पहुता। हालतूं तेज़ीअ सां तब्दील थियण लॻियूं। तॾहिं मियां ग़ुलाम नबी क़ुरान मजीद ॾेई कुझु माण्हुनि खे मीर बाज़ार ॾे मोकिलियो। उन हालत में मियां साहब ते हमिलो थियो ऐं हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। बाज़ार खे ई मालूम थियो त अची मियां जे मथां पियो, जंहिं कुझु घड़ियुनि खां पोइ दम ॾिनो। हिन जो लाश दफ़न करण लाइ हैदराबाद मोकिलियो वियो। ताजो लेखी मैदान मां भॼी शाहगढ़ हलियो वियो, जंहिंजी गिरफ़्तारीअ लाइ माण्हू मोकिलिया विया। हीउ वाक़ियो 1190 हिजरी 1776 ईस्वी में थी गुज़रियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियो सिफ़ो 659 खां 667। मियां ग़ुलाम नबीअ ते हमले लाइ ताजो लेखी ज़िम्मेवार सॼो वियो आहे, लेकिन मुख़ालिफ़ धुर खे ख़ुदि मीर बाज़ार में हिन क़त्ल जो शक हो। मियां ग़ुलाम नबी ख़ान पहिरियों भेरो आमराय आहे त मियां ग़ुलाम नबी ख़ान जो मैयत हैदराबाद मोकिले मीर बाज़ार लश्कर वठी ख़ुदाबाद पहुतो। फ़ैसिलो थियो त मोहम्मद सरफराज़ खे क़ैद मां कढी वरी तख़्त ते विहारियो वञे। हीअ ख़बर हैदराबाद पहुती त मियां ग़ुलाम नबीअ जे सॻे भाउ अब्दुल नबी कलोड़े क़ैद थियल शहज़ादनि जे क़त्ल जो इशारो ॾिनो। मियां अतुर ख़ान, मियां सरफराज़ ख़ान, संदसि भाउ महमूद ख़ान ऐं सरफराज़ जो पुटु महमूद ख़ान, संदसि भाउ महमूद ख़ान ऐं सरफराज़ जो पुटु महमद ख़ान उन वक़्तु किले में क़ैद हुआ। मियां अब्दुल नबी उन वक़्तु हैदराबाद जो हाकिम हो। पहिरें ते बीठल जूणे जा कबीले जा फ़र्द मियां ग़ुलाम नबी ऐं मियां अब्दुल नबीअ जा नानाणा हुआ। ईअं अख छिंभ में 4 शहज़ादा क़तलु थिया। हुन ख़राबे जी ख़बर ख़ुदाबाद पहुती। तॾहिं मीर बाज़ार चयो त हाणे अब्दुल नबीअ खे हुकूमत ॾियण खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे। इन तरह अब्दुल नबीअ खे ख़ुदाबाद आंदो वियो। मखदूम नूह जे दरगाह में मीर बाज़ार नए हाकिम जी दस्तारबंदी कई ऐं पोइ खेसि वॾे शान शौक़त सां सरफराज़ जे महल में पहुचायो वियो। हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 174 175। अॻिते वधण खां अॻु हिकु ॿिनि सवालनि जो जवाबु ॻोल्हणु ज़रूरी आहे। मियां ग़ुलाम नबी केतिरो अरसो गादी नशीन रहियो ऐं हू कहिड़ी तारीख़ ते मारिजी वियो। आम तरह मियां महमूद ख़ान ऐं ग़ुलाम नबी ख़ान जी हुकूमत खे एतिरी अहमियत न मिली आहे। उन करे उन्हनि जी हुकूमत जे अरसे माज़ूल थियण या शहादत जी तारीख़ ते बि ध्यानु न ॾिनो वियो आहे। हालतुनि ऐं मवाद जे तज़िये जे आधार ते असां मथे साबित कयो आहे त मियां महमूद ख़ान रबियुल आख़िर 1190 हिजरी मई 1776 ईस्वी में माज़ूल कयो वियो। उन खां पोइ मियां ग़ुलाम नबी हुक्मरान बनायो वियो। संदसि हयाती तोड़े हुकूमत जी पुॼाणी जंग लानियारीअ में थी। हिन जंग जी मुस्तनद तारीख़ कंहिं बि न लिखी आहे। अज़ीम ठटवी शिकस्त शकी मां हिन जंग जो साल 1190 हिजरी 1776 ईस्वी कढियो आहे। फ़तेहनामा फ़ारसी सिफ़ो 48 सिंधी अदबी बोर्ड हैदराबाद 1967 ईस्वी। महीनो ऐं तारीख़ न लिखण सबबि पेचीदगी पैदा थी आहे। इन रीति
कीअं फ़ैसिलो कजे त मियां ग़ुलाम नबी कॾहिं मारियो वियो ऐं अब्दुल नबी कहिड़ी तारीख़ ते हुक्मरान बनियो। हिन सवाल जो जवाबु ॻोल्हण लाइ हिकु ॿिए वाक़े ॾे ॾिसणो पवंदो। मियां अब्दुल नबीअ जे हुकुम ते हिन ख़ानदान जा 4 शहज़ादा क़तलु कया विया। उन्हनि जे क़त्ल जी बि मुकमल तारीख़ नथी मिले। असांखे ॿुधायो वियो आहे त हीउ वाक़ियो 1191 हिजरी 1777 ईस्वीअ में थी गुज़रियो। फतेहनामा फ़ारसी सिफ़ो 49 हाशियो। पंजकुम अज़ गुलेबाग अब्बासी मां वाक़िए जो साल कढियो वियो। गुलेबाग अब्बासी जा अबजद मूजिबि 1196 अदद थींदा। हिन मां 5 घटि कबा त 1191 थींदो। जीअं त मियां ग़ुलाम नबीअ जे क़त्ल खां सुत ते पोइ वधीक 4 शहज़ादा मारिया विया, उन करे 1191 हिजरी हिन खून ख़राबे जो साल आहे। सम्झणु खपे त लानियारीअ जी जंग 1190 हिजरी 1776 ईस्वीअ जे ॿिनि आख़िर धारे थी हूंदी। इन रीति मियां ग़ुलाम नबीअ जी हुकूमत ऐं कलोड़ा टालपुर छिकताण जो अरसो 8 महीननि ते पखिड़ियल आहे। मियां ग़ुलाम नबीअ जे कफ़न दफ़न, टालपुरनि जे मशवरे, शहज़ादनि जे क़त्ल, वरी टालपुरनि जो नओं मशवरो ऐं पोइ अब्दुल नबीअ खे हैदराबाद मां सॾे तख़्त नक्शीन करण में ज़ाहिर आहे त कुझु अरसो लॻो हूंदो। उन सॼी माजरा में ही फ़र्ज़ु करणु ग़लति न थींदो त मियां अब्दुल नबी 1191 हिजरी 1777 ईस्वीअ जे इब्तिदा में तख़्त नशीन थियो। आम ख़्यालु आहे त अब्दुल नबी अञा हुक्मरान न थियो हो त संदसि इशारे ते 4 शहज़ादा क़त्ल कया विया। ख़ुदादाद ख़ान जी राय वधीक ठीकु लॻे थी त अब्दुल नबी भाउ जी वसियत ऐं अमीरनि जे मशवरे सां हुकूमत ते वेठो ऐं हुकूमत जी शुरूआती ॾींहंनि में हिन जे हुकुम ते 4 शहज़ादा क़त्ल कया विया। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 159। मुंहिंजो ख़्यालु आहे त मियां सरफराज़ खे टालपुर हुकूमत ते नथे विहारे सघिया, छो त हिन जे दौर में टालपुरनि जो खून ख़राबो शुरू थियो हो। ॿियो त मियां ग़ुलाम नबी फ़ौत थियण महिल मीर बाज़ार खे अहिड़ी वसियत कई हुई। टियों त 4 शहज़ादा माराइण खां पोइ ख़ुदि अब्दुल नबीअ लाइ हुक्मरान थियण जो को बि जवाज़ न बचियो हो। हिन सॼी सूरत हाल में ही चवण में हबक न थियणु घुरिजे त मियां अब्दुल नबी ठही ठुकी हुक्मरान थी वेठो ऐं पोइ दरबारी साज़िशुनि जे असर में पंहिंजे ख़ानदान जे 4 शहज़ादनि खे नाहक माराए ख़तमु कराए छॾियईं। 1191 हिजरी 1777 ईस्वीअ जे शुरूअ में मियां अब्दुल नबी सिंध जो हुक्मरान बनियो। संदसि हुकूमत जो दौरु घटि वधि 6 सालनि ते मुहित आहे। हीउ ज़मानो न त तरक़ी ऐं तामीर जो आहे ऐं न वरी उन में के ग़ैर मामूली वाक़िया थिया जन सबबि सिंधी अवाम जो भलो थियो हुजे। मियां अब्दुल नबीअ जो ज़मानो मारधाड़ जो दौरु आहे। दरबारी साज़िशूं ओज ते पहुतियूं, गनीम मुल्क ते चढ़ी आया। आख़िरकार अब्दुल नबीअ सां गॾु ख़ुदि हिन हुक्मरान ख़ानदान जो बि ख़ात्मो थी वियो। हिते असीं कुझु अहम वाक़िअनि जो मुख़्तसिर ज़िक्र कंदासीं। मियां अब्दुल नबी हुक्मरान थी वेठो ऐं मीर बाज़ार मुल्की इंतिज़ाम खे दुरुस्त करण में लॻी वियो। अलाह बख़्श जंजण दरबार में आयो त मियां साहिब हिन खे क़ैद में रखण जो हुकुम ॾिनो। हिन ते कावड़ हीअ हुई त पाण मियां ग़ुलाम नबीअ जो लानियारे जे मैदान ते साथ छॾे वियो हो। ताजो लेखी गिरफ़्तार थी आयो त हाकिम हुकुम कयो त हिन खे हिकदमि क़तलु कयो वञे, लेकिन बाज़ार जी सिफ़ारिश ते ॿिन्हिनि जी जान आज़ादु थी। हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 174 175। यादि रहे त ग़ुलाम नबीअ जे क़त्ल जो इल्ज़ाम आम तरह ताजो लेखीअ ते हयो वियो आहे। 2-2.5 साल अमुन ऐं इंतिज़ाम जा गुज़री विया। सिंध वासियुनि खे तसली थी त हाणे ही मुल्क अमुन जे झंडे हेठि आहे। मियां सरफराज़ जे क़ैद थियण खां वठी सिंध जूं हालतूं बिगड़ी चुकियूं हुयूं। मुल्की पैदावार ख़तमु थी वई हुई। इन रीति मर्कज़ खे ख़िराज मिलणु बंदि थी वियो हो। उन खां अलावा हिकु ॿियो सबबु पिणु पैदा थी पियो। इज़्ज़त यार ख़ान कलोड़ो वरियनि खां अफ़गानिस्तान में रहियल हो। इज़्ज़त यार ख़ान मियां अहमद यार ख़ान जो पुटु हो। अहमद यार ख़ान जो ज़िक्र मियां ग़ुलाम शाह जे दौर में थियो आहे। हिन तैमूर जो ध्यानु छिकायो त हुकूमत जो परवानो मूंखे ॾिनो वञे जो आउं सभ खां वधीक हक़दार आहियां। अफ़गाननि खे कुझु सालनि खां ॾुन न मिलियो हो, सो उन्हनि खे इज़्ज़त यार ख़ान जे रूप में हिकु मोहरो मिली वियो। महफ़ूज़ ख़ान खे सिपह सालार बनाए वॾे लश्कर सां सिंध ॾे रवानो कयो वियो त जीअं इज़्ज़त यार ख़ान खे हुकूमत वठी ॾिए। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 160।
शाही लश्कर जी मदद लाइ मुल्तान, कलात ऐं बहावलपुर जे हाकिमनि खे बि ताक़ीद कयो वियो। शिकारपुर जे नाज़िम खे बि अहिड़ी मदद लाइ हुकुम ॾिनो वियो। कुल 30,000 लश्कर सिंध ते हमले आवर थियो। इज़्ज़तयार ख़ान ख़ुदि मीर बजार खे बि ख़त लिखी अब्दुल नबी बजाए हिन जी इज़्ज़तयार जी मदद करण जो चयो। ही ख़बरूं सिंध पहुतियूं त मियां अब्दुल नबी ऐं मियां बजार बि वॾो लश्कर वठी रोड़ी पहुता। ॿेड़ियुनि जी पुल तामीर कराए दरिया टपी सखर खां शिकारपुर तरफ़ रुख रखियाऊं। लखी ऐं शिकारपुर जे विच ते ॿिन्ही लश्करनि में छिती जंग लॻी। अफ़गान लश्कर हार खाई शिकारपुर पहुतो ऐं किले बंदि थी वियो। मीर बजार संदन पीछो करे आख़िरकार शाही लश्कर किले जा दर खोलिया। कुझु नामवर अमीरनि सिपह सालनि खे सिंध जे हाकिम जे साम्हूं पेश कयो वियो, जन खे तोहफ़ा वग़ैरह ॾेई इज़त सां वापसि मोकिलियो वियो। हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 176 खां 177। ख़ुदादाद ख़ान सिर्फ़ु हिकु जंग जो ज़िक्र कयो आहे। लिखे थो त मियां अब्दुल नबी बि निहायत ई रोब ऐं दबदबे सां पंहिंजे वज़ीर आज़म मीर बजार ख़ान खे साण करे अफ़गान लश्कर सां दूबदू थियण लाइ शिकारपुर में अची साड़ियो। इज़त ऐं ज़िलत या फ़तेह ऐं शिकस्त जीअं त अलाह जे तरफ़ खां आहे ऐं वॾी या नंढी सल्तनत ते मुनहसिर न आहे, तंहिं करे कुदरत फ़तेह जो झंडो मियां अब्दुल नबीअ जे तरफ़ खां बुलंद कयो। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 160। जीअं मथे ज़िक्र थियो आहे त मुख़्तलिफ़ हाकिमनि खे इज़्ज़तयार ख़ान जी मदद लाइ ताक़ीद कयो वियो हो। उन सिलसिले में बहावलपुर जे नवाब बहावल ख़ान खे बि चयो वियो, लेकिन नवाब साहब अब्दुल नबीअ जे मदद में लश्कर वठी आयो। एसी सभु मामला ख़तम थी चुका हुआ। नवाब साहब जे रोड़ीअ में आजियां कई वई। हिन खे तोहफ़ा तहाइफ़ ॾेई रवानो कयो वियो। तारीख़ करोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 691 खां 692। उन दौर में बहावलपुर जो हाकिम मोहम्मद बहावल ख़ान सानी हो। ख़ुदादाद ख़ान लिखियो आहे त हीउ वाक़ियो 1192 हिजरी 1779 ईस्वीअ में पेश आयो। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 160। लेकिन ग़ुलाम रसूल मार लिखियो आहे त आख़िरिश अमान मां तारीख़ कढी वई। उन मूजिबि हीउ वाक़ियो 1193 हिजरी 1779 ईस्वीअ में थी गुज़रियो। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 693। अफ़गान लश्कर जी ज़िलत आमेज़ शिकस्त अफ़गान बादशाह तैमूर खे बरहम करे छॾियो। परे परे ताईं अफ़गाननि जी ख़्वारी थी वई। आख़िरकार ख़ुदि बादशाह सिंध ते चढ़ाईअ जो फ़ैसिलो कयो। उन विच में सिंध जे हाकिम पारां तैमूर जे वज़ीर आज़म शेर ख़ान वलद शाही वली ख़ान वज़ीर खे ख़त लिखी पंहिंजी सफ़ाई पेश कई वई। ख़िराज में देर जो सबबु बयानु कयो वियो ऐं हालतुनि जे दुरुस्त थियण ते अदायगीअ जो यकीन ॾियारियो वियो। उन पस मंज़र में वज़ीर आज़म खे सिंध जी वकालत करण जी गुज़ारिश कई वई। हिस्ट्री ऑफ सिंध सिफ़ो 178। लेकिन तैमूर ते को बि असरु न थियो ऐं सिंध लाइ रवानो थी वियो। मीर बजार खे बादशाह जे सिंध तरफ़ वधण जी ख़बर मिली त 30,000 लश्कर सां रोड़ी पहुतो। अब्दुल नबी बि मौजूदु हो। मीर जे हुकुम ते दरिया ते ॿेड़ियुनि जी पुल तयारु कई वई। बादशाह वेझो थियो त बजार ऐं अब्दुल नबी पारां वज़ाहती दरख़्वास्त पहुती। बादशाह खे हीउ बि ॿुधायो वियो त अव्हां जी सहूलियत लाइ अॻु में ई ॿेड़ियुनि जी पुल तामीर कई वई आहे। महफ़ूज़ ख़ान जंहिं अॻु में इज़्ज़तयार ख़ान सां गॾु सिंध जी मुहिम में हिसो वरितो हो, सो पिणु मीर बजार जी बहितर सलूक सबबि सिंध तरफ़ नरम गोशो अख़्तियार करे चुको हो। हिन मौक़े ते महफ़ूज़ ख़ान बि सिंध तरफ़ां सिफ़ारिश कई। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 694 खां 696। बादशाह सूरत हाल जो जाइज़ो वठण बाद थधो थी वियो। मीर बजार खे मुलाक़ात जो मौक़ो मिलियो तॾहिं बादशाह बिल्कुलु मुतमइन थी वियो। अब्दुल नबीअ खे सॾियो वियो या न, उन मुतालिक़ वज़ाहत कान्हे। हिकु राय आहे त ख़िराज जे वाइदे ते मामिलो ठीकु थी वियो। ॿी राय आहे त ख़िराज सां गॾु लश्कर जी सिंध तरफ़ अचण जो ख़र्च बि मढ़ियो वियो। मामला तय थी विया त इज़्ज़तयार ख़ान जो नालो रद्द करे सिंध जी हुकूमत लाइ अब्दुल नबीअ जे नाले फ़रमान जारी कयो वियो। अब्दुल नबीअ खे मोहतमदुद्दौला शाहनवाज़ ख़ान फ़ैरोज़ जंग जो ख़िताब अता ॾियण सां गॾु हाथी ऐं उन जी सोनी झुल ऐं पिणु इराक़ी घोड़ा तोहफ़ो करे ॾिना विया। तैमूर अफ़गानिस्तान मोटी वियो। तैमूर सिंध ते सन 1194 हिजरी 1780 ईस्वीअ में हमिलो कयो हो।
तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 615 खां 697। तैमूर जी का ऐं पोइ जे पैदा थियल हालतुनि ते ॿियनि मोरिखनि बि सुठी रोशनी विधी आहे। कलोड़ा दौर खे हिकु वेझे मोरिख सूरत हाल जो कलोड़ा दौर खे हिकु वेझे मोरिख सूरत हाल जो तजियो कंदे लिखियो आहे त अफ़गान जंग इज़्ज़तियार ख़ान जी नाकाम कोशिश खां पोइ मीर बाज़ार सिंध जी मुबारक ख़िते खे अदुल ऐं इंसाफ़ सां आरास्ता कयो ऐं इस्लाम खे राइज कयो। हिन सॼे मुल्क खे दुश्मननि ऐं ज़ालिमनि जी पकड़ मां कढी अमन जो गहवारो बनाए छॾियो। तारीख़ बलोची सिफ़ो 45। हिकु ॿिए मोरिख लिखियो आहे त बादशाह तैमूर जे तरफ़ां हिक ॿिए पुठियां घणो लश्कर ईंदो रहियो, मगर मियाँ अब्दुल नबी ऐं संदसि अमीरनि पंहिंजनि ख़ताउनि जी मुआफ़ी वठी शाह खे नज़रानो ॾेई पंहिंजा पलव आजा कराए छॾिया ऐं पोइ पूरे इत्मीनान सां हुकूमत जे कारोबार में मशगूल थी विया। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 160। उहो ई दौर आहे 1194 हिजरी 1780 ईस्वी, जॾहिं मीर बाज़ार जोधपुर जी सरहद ते सिंध अंदरि हिकु मज़बूत क़िलो तामीर करायो। हीउ क़िलो पोइ मीरगढ़ क़िलो सॼियो वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 46 47। उहो क़िलो खिपरे तालुके जे दंग वटि साबिक़ रियासत ख़ैरपुर जे हद में ॻोठ पीराओ में ठाहिरायो वियो हो। रायचंद हरिजन तारीख़ रेगिस्तान भाङो पहिरियों सिफ़ो 185। सिंध जा मामला निहायत ठीक ठाक हली रहिया हुआ। अचानक दरबार में दुश्मनी पैदा थी। अब्दुल नबी ऐं बाज़ार हिक ॿिए जा दुश्मन बणिजी विया। मुख़्तलिफ़ लेखकनि हिन छिकत आणण जा जुदा जुदा सबब बयानु कया आहिनि। मीर बाज़ार जोधपुर जे राजा बजे सिंह खां धीअ जो संग घुरियो, जितां दुश्मनी शुरू थी। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 705। मीरगढ़ कोट जी तामीर खे राजा पसंदि न कयो, उन करे मीर जे क़त्ल जो मनसूबो जोड़ियो वियो। तारीख़ बलोची सिफ़ो 48। हीअ ॿ सबब क़बूल करण जहिड़ा कोन्हनि। मीर बाज़ार पाण हाकिम न हो। उन पस मंज़र में हिकु हाकिम या राजा खां संग कीअं थिए घुरी सघियो। क़िलो जेतोणीक मीर जे इरादे ते ठहियो, पर उन जे अॾावत जी सॼी ज़िम्मेवारी सिंध जे हाकिम अब्दुल नबी ख़ान ते आई थिए। उन लाइ मीर बाज़ार न त ज़िम्मेवार हो ऐं न वरी उहो को ताक़तवर सबब आहे जंहिं ते राजा बजी सिंह ॿिए मुल्क जे अमीर खे माराए थिए सघियो। हिन ॾस में ॿ वधीक सबब बयानु कया विया आहिनि। मीर बाज़ार खे अब्दुल नबीअ जे माउ मारायो, छो त माई सम्झे पई त मियाँ ग़ुलाम नबीअ खे बाज़ार मारायो हो। मियाँ अब्दुल नबी ऐं मियाँ ग़ुलाम नबी सॻा भाइर हुआ। संदन नानाणा जूणे जा क़बीले सां तालुक़ रखंदड़ हुआ। बाज़ार जे ख़ात्मे सां हिकु त ग़ुलाम नबीअ जो इंतकाम वठिजी थिए वियो, ॿियो त ख़ुदि अब्दुल नबी पोइ आज़ादु थी हुकूमत करे सघियो थे। तारीख़ कलोड़ा जुल्द ॿियों सिफ़ो 704। अब्दुल नबी बाज़ार जी हशमत दानाई ऐं सियासत खां डिॼंदो रहियो। उन करे जोधपुर जे राजा वटां जलाद घुराए हिन खे क़त्ल कराए छॾियईं। लबे तारीख़ सिंध सिंधी छापो सिफ़ो 160 161। मीर बाज़ार जे माराइण जे हवाले सां ही ॿ सबब गौर तलब आहिनि। बहरहाल कहिड़ो बि सबब हुजे, मीर बाज़ार खे मारायो वियो ऐं उन में जोधपुर जो अंसर बि शामिल थी वियो। हीउ वाक़ियो 1194 हिजरीअ में थियो। बाज़ार खे ख़ुदाबाद में दफ़न कयो वियो, जिते संदसि क़बर अॼु बि मौजूदु आहे। क़बर ते लॻल कुतुबे मूजिबि ज़ुल्क़ाद 1194 हिजरी अक्टूबर 1780 ईस्वीअ में मीर बाज़ार क़त्ल थियो। महबूब अली चना ख़ुदाबाद सालिस सिफ़ो 267 माई मेराण सरव 1955 ईस्वी। मियाँ अब्दुल नबी 4 साल खनि हुकूमत कई।